हेलो दोस्तों, वेलकम टू न्यू सिंधी व्लॉग। आज अव्हांखे बाइक जो रिव्यू ॾींदुसि। इंडिया जी हिकिड़े बाइक जो रिव्यू ॾींदुसि जंहिंजी क़ीमत पाकिस्तान में लॻभॻि 8 खां 9 लख रुपया आहे ऐं उनजी क़ीमत इंडिया में केतिरी आहे, उनजो मॉडल नंबर छा आहे, उनजो नालो छा आहे, उहो बि अव्हांखे वीडियो जे लास्ट में ॿुधाईंदुसि। पहिरीं पाण वठी वठूं थोरो बाइक जो रिव्यू। अव्हां ॾिसी सघो था केॾो सुठो सुपर बाइक ऐं ॾिसण में ॾाढो ख़ूबसूरत बाइक आहे। स्पेशल हिकिड़े दोस्त वटि हो त अव्हांजे लाइ ॾेखारण जे लाइ स्पेशल उनजे घरां खां घुरायो आहे। लास्ट में इनजी टेस्ट ड्राइविंग बि वठंदासीं। पाण इनजी स्विच ऑन करी हॉर्स पावर वग़ैरह ॾिसंदासीं। तव्हां ॾिसी सघो था इनजो सिस्टम जेको आहे हिकदमि कार जहिड़ो आहे ऐं पाण वटि गाॾियुनि में जेको रेडिएटर जेको गाॾियुनि जे इंजन खे थधो रखण लाइ उहो बि ईंदो आहे हिन में। सो हिन बाइक में रेडिएटर बि ईंदो आहे। ॾिसी सघो था केॾो ख़ूबसूरत लॻे पियो पार्किंग लाइट चालू करण खां पोइ। यामा जो मॉडल आहे, यामा कंपनी जो आहे। सिंगल लाइटूं बंदि कयूंसीं त ॾिसूं बिना लाइट जे कहिड़ो लॻे थो। ॾिसी सघो था हिनजो जेको जंपर चऊं था पाण उहो विच में अचे थो। ॿियनि सभु बाइकनि खे साइड में अचे थो, हिनजो सिर्फ़ु हिनजो विच में अचे थो। अॻियां लुक अव्हां ॾिसी सघो था केॾो ॾाढो प्यारो लुक आहे। जॾहिं आऊं हिनजी क़ीमत तव्हांखे लास्ट में हिते जी क़ीमत जेको ॿुधाईंदुसि तव्हां बि ॾाढा हैरान थींदा। अॻियां हली करे वीडियो में अव्हांखे क़ीमत ॿुधाईंदुसि। मॉडल आहे यामा जो R15। ॾिसी सघो था अव्हां जाली रेडिएटर जी जाली जेको गाॾियुनि में अक्सर करे अॻियां ईंदी आहे उहो इंडिया जे बाइकनि में बि ईंदी आहे। ऐं डिस्क ब्रेक ईंदी आहे। केॾो ख़ूबसूरत लॻे पियो बाइक। VIP बाइक है। लास्ट में बाइक जी टेस्ट ड्राइविंग भी वठंदासीं। हींअर पाण चालू करियूं था बाइक खे। ॾिसी सघो था सिंगल ई गियर अचे थो। मुंहिंजे ओनली फॉर गियर सिंगल अचे थो ऐं हिन बाइक खे हलाइण जे लाइ बि इंडिया में रूल ठहियल आहिनि। तव्हां बि बूट पाई हलाए सघो था, चंपल में हिन बाइक खे ड्राइविंग नथा करे सघो। हाणे चालू कंदासीं सेल हाणे। ऐं हिन बाइक जी क़ीमत इंडिया में 3 लख रुपया आहे। पंहिंजी बाइक स्टार्ट थी वई आहे, तव्हां ॾिसी सघो था। लास्ट में जी स्पीड केतिरी आहे उहो बि ॿुधाए थो। हलो त दोस्तों हाणे वठूं टेस्ट ड्राइव।